कितने लाशें उठाए हैं एक रोज में, कितने आंसू बहाए हैं एक रोज में, सैकड़ों तीर खाए हैं एक रोज में, सारे वादे निभाए हैं एक रोज में, मेरा वादा हुआ पूरा। मैं के सिना पर हूँ, मेरा वादा हुआ पूरा। नाना मेरा वादा हुआ पूरा। हुसैन या हुसैन, हुसैन या हुसैन, ज़बा दर ज़बा बस ये पैगाम बढ़ता रहे, ज़बा दर ज़बा बस ये पैगाम बढ़ता रहे, सारी दुनिया हुसैन हुसैन करे, सारी दुनिया हुसैन हुसैन करे, सारी दुनिया हुसैन हुसैन करे, हज़ारों ज़िक्र मौला हुसैन करे, सारी दुनिया हुसैन हुसैन करे। मुहर्रम जो महीनो शुरू थींदे ई इमाम हुसैन अलैहिस्सलाम जा अज़ादार दुनिया में मातम मल्हाइण शुरू कनि था। मुहर्रम महीने जो पहिरियों ॾहाको तारीख़ जे सीने में सांढियल हिकु अहिड़ो सूर ऐं सोज़ आहे जेको सदियूं गुज़रण बावजूद ताज़ो आहे। फर्श मजलिस पे किसकी ज़बां क़ैद है, हज़ारों ज़िक्र मौला हुसैन करे, सारी दुनिया हुसैन हुसैन करे, सारी दुनिया हुसैन हुसैन करे, सारी दुनिया हुसैन। जेतोणीकि करबला जे वाक़े खे 1400 साल गुज़री चुका आहिनि, तंहिं हूंदे बि इमाम हुसैन अलैहिस्सलाम जी ख़ानदान ऐं साथियुनि समेत ॾिनल संदसि क़ुर्बानी जो ग़म जीअं पोइ तीअं वधंदो ई रहे थो ऐं इन वाक़े ते मल्हाइजंदड़ मातम हुसैनियत ऐं यज़ीदियत जे फ़र्क़ खे चिटो ऐं ज़ाहिर करे थो। हज़ारों ज़िक्र मौला हुसैन करे, सारी दुनिया हुसैन हुसैन करे, सारी दुनिया हुसैन हुसैन करे, सारी दुनिया हुसैन हुसैन करे। जो भी ये मातमी मौला शबीर दा, जो भी है मातमी मौला शबीर दा, जिदे सावांच वसदी है करबो बला, जिदे सावांच वसदी है करबो भला, ओदी बख्शिश दी ज़ामिन खुद सैयदा, बख्शिश दी ज़ामिन खुद सैयदा, हज़ारों ज़िक्र मौला हुसैन करे। दुनिया में शायद ही कोई अहिड़ो माण्हू हुजे जंहिंजा करबला जो कज़ियो ॿुधण बाद लिंग न कंडारबा हुजनि ऐं संदसि अखियूं आलियूं न थींदियूं हुजनि। ज़ालिम ये पूछता था गाज़ी तेरा कहाँ है, बालों से मुंह छुपाए, ज़ैनब ये कह रही थी मेरे बाबा जान हो रही है अज़ां, सर छुपाऊं कहाँ, मेरे बाबा जान हो रही है अज़ां। इमाम हुसैन अलैहिस्सलाम संदसि औलाद अज़ीज़नि ऐं साथियुनि जी ॾिनल क़ुर्बानियुनि जो ई नतीजो आहे जो हुसैनियत जो किरदारु हर दौर जे यज़ीद ऐं ज़ालिम लाइ ललकार बणियल आहे। तारीख़ में यज़ीद जो किरदारु ज़ुल्म ॾाढ बरबरियत सफ़ाकी नाहक अंध ऐं अंधकार जो आहे, जॾहिं त इमाम हुसैन अलैहिस्सलाम जो किरदारु वक़ार ऐं संदसि क़ुर्बानी यज़ीद ऐं हर दौर जी यज़ीदियत ख़िलाफ़ हक़ जो अलम बुलंद करण आहे। ये एक बार हुआ और लाजवाल हुआ, सिना की नोक पे सुबहान रब्बी अल्लाह, पुकारा कलमे तौहीद भी जज़ाकल्लाह, जहाँ हुसैन वहाँ ला इलाहा इल्लल्लाह, खतीब नूर के सिना ला इलाहा इल्लल्लाह, जहाँ हुसैन वहाँ ला इलाहा इल्लल्लाह। करबला जे मैदान ते क़ुर्बानियुनि मथां क़ुर्बानियूं ॾींदड़ शहीदनि जे काफ़िले जो सफ़र कॾहिं ऐं कीअं शुरू थियो उन जो मुख़्तसिर अहवाल कुझु न रीत आहे।
60 हिजरी में जॾहिं यज़ीद तख़्त नशीन थियो त हुन मदीने में मुक़ररु पंहिंजे गवर्नर वलीद खे ख़त लिखियो त हज़रत इमाम हुसैन अलैहिस्सलाम खां मुंहिंजी बैत वठो। मदीने जे गवर्नर वलीद इमाम हुसैन अलैहिस्सलाम खे यज़ीद जो ख़त ॾेखारींदे बैत जो मुतालबो कयो, जंहिं ते हक़ जे इमाम हुसैन अलैहिस्सलाम चयो त हू कंहिं बि रीत यज़ीद जहिड़े माण्हू जी बैत क़बूल न कंदो। मैं करूं यज़ीद की बैत नहीं नहीं, बदलूं अजल के डर से शरीयत नहीं नहीं, जीने के बदले छोड़ूं शहादत नहीं नहीं। तुम कौन हो नकाब रुखों से हटाऊंगा, मैं कौन हूँ ये नोक सिना पर बताऊंगा। मैं रहूं या न रहूं, मैं रहूं। अहिड़े इनकार खां पोइ इमाम हुसैन अलैहिस्सलाम मदीनो छॾण जो फ़ैसिलो कयो। 28 रजब 60 हिजरी ते हू कुटुंब समेत मदीने खां मके ॾांहुं रवानो थियो। 3 शोबान ते इमाम हुसैन अलैहिस्सलाम मके में पहुची 4 महीना 5 ॾींहं क़याम कयो। जॾहिं इमाम हुसैन अलैहिस्सलाम खे ख़बर पई त यज़ीद हाजिन जे रूप में इमाम हुसैन खां हयाती खसण लाइ के कातिल मोकिलिया आहिनि त इमाम हुसैन अलैहिस्सलाम खाना काबा जी हुरमत बचाइण लाइ हज खे 1 ॾींहुं अॻु उम्रे में तब्दील करे 8 ज़ुल्हज 60 हिजरी मके खां कूफ़े तरफ़ रवानो थियो। कूफ़े जे भरिसां पहुचंदे ई इमाम हुसैन अलैहिस्सलाम खे पंहिंजे सोट हज़रत मुस्लिम बिन अकील जी शहादत जी ख़बर पई। तारीख़ जा किताब लिखनि था त इमाम हुसैन अलैहिस्सलाम पंहिंजे काफ़िले जो रुख़ तब्दील कयो। रस्ते में यज़ीदी फ़ौज जे हिकु कमांडर हुर इमाम हुसैन जो रस्तो रोकियो, जंहिं ते इमाम हुसैन अलैहिस्सलाम हुर खे चयो त हू हिंद ऐं सिंध ॾांहुं वञणु चाहिनि था, पर हुर इनकार कयो। जंहिं बाद इमाम हुसैन जो काफ़िलो 2 मुहर्रमुल हराम 61 हिजरी ते करबला मोला पहुतो, जिते फ़रात नंदीअ जी कंधी ते खीमा खोड़ियाऊं। 3 मुहर्रमुल हराम खां यज़ीदी फ़ौजूं करबला जे मैदान ते अचणु शुरू थियूं। 5 मुहर्रम ते यज़ीदी फ़ौज इमाम हुसैन अलैहिस्सलाम जा खीमा खाली कराया। 7 मुहर्रम खां इमाम हुसैन ऐं संदसि साथियुनि लाइ फ़रात नदी जो पाणी बंदि कयो वियो, जॾहिं त इमाम हुसैन ऐं संदसि काफ़िले में मौजूदु जान निसार ऐं मासूम ॿारड़ा 10 मुहर्रम ताईं पुञारा रहिया। है जहां गंजे शहीदा, है जहां नहरे फुरात, है जहां गंजे शहीदा, है जहां नहरे फुरात। जिस जगह सैयद मेरा प्यासा रहा ले चल मुझे, जाने वाले करबला के करबला ले चल मुझे। 10 मुहर्रम जी सुबुह वेल यज़ीदी फ़ौज मां हुर पंहिंजे भाउ पुट ऐं ग़ुलाम समेत बिगावत करे हज़रत इमाम हुसैन अलैहिस्सलाम जे काफ़िले में शामिल थियो ऐं पंहिंजी ग़लतियुनि तोड़े गुनाहनि जी माफ़ी वरिताईं, जेका हक़ जे इमाम क़बूल करे वरिती। जिस जगह जागी थी किस्मत हुर की वो देखूंगा मैं, आसियों पर कैसे होती है अताले चल मुझे, जाने वाले करबला के करबला ले चल मुझे, जाने वाले करबला। करबला जा पहिरियां शहीद हज़रत हुर संदसि पुट भाउ ऐं ग़ुलाम आहिनि। जंहिंखां पोइ 10 मुहर्रम जे ॾींहं ते ई हज़रत इमाम अलैहिस्सलाम जे काफ़िले में शामिल संदसि साथियुनि ऐं कुटुंब पंहिंजी जानियुनि जा नज़राना ॾियणु शुरू कया। एक दोपहर में जिसने भरा घर लुटा दिया, नाज़ा खुदा है जिस पे वो सजदा अदा किया, अपने लहू से खाक को खाके शिफा किया। आशूर एक रोज था सदियों पे छा गया, करबला को अर्श मौला बना दिया। बस या हुसैन, बस या हुसैन, बस या हुसैन, बस या हुसैन। 10 मुहर्रम जी शाम ताईं सभु क़ुर्बानियूं पेश करण बाद इमाम हुसैन अलैहिस्सलाम अकेलो रहिजी वियो ऐं 3 पहरी जी नमाज़ दौरान हज़रत इमाम हुसैन अलैहिस्सलाम जो सजदे में सिर कलम कयो वियो।
कि बस बस हुसैन बस, दम ले हवा में चंद नफस है हुसैन बस, गर्मी से हाँफता है फरस है हुसैन बस, वक्त नमाज अस्र है बस बस हुसैन बस। हुसैन 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 हुसैन, ये सुनते थे हजरत जो लगा। इमाम हुसैन अलैहिस्सलाम जी शहादत खां पोइ यज़ीदी फ़ौज इमाम हुसैन जे खीमनि खे बाहियूं ॾेई सादातनि जो सामान फुरियो, जंहिंखां पोइ संदसि साथियुनि जा सिर कलम करे नेज़े ते चाढ़िया विया। सो गया लश्कर, सो गया लश्कर, ऐ शाम ग़रीबा, ऐ शाम ग़रीबा, ऐ शाम ग़रीबा, सो गया लश्कर, सो गया लश्कर। 11 मुहर्रम ते इमाम हुसैन अलैहिस्सलाम जे कुटुंब खे क़ैद करे यज़ीदी फ़ौज जे सालार उमर बिन साद कूफ़े जे गवर्नर उबैदुल्लाह बिन ज़ियाद ॾांहुं मोकिलियो। करबला खां कूफ़े ताईं सादातनि खे सख़्तियूं ऐं अज़ियतूं ॾींदे कूफ़े में आंदो वियो, जिते इब्न ज़ियाद अहल बेतनि खे क़ैद में रखियो। बाद में करबला जे शहीदनि जा सिर ऐं इमाम हुसैन अलैहिस्सलाम जे ख़ानदान खे यज़ीद ॾांहुं क़ैदी बणाए शाम मोकिलियो। हो रही है रज़ा, सर छुपाऊं कहाँ, है मेरे बाबा जान, हो रही है रज़ा, सर छुपाऊं कहाँ, मजमे आम में बाबा जान, बेवकूफ बेरमा बाबा जान, आ गया कारवां, शाम में 1 साल क़ैद रखण बाद यज़ीद इमाम हुसैन अलैहिस्सलाम जे कुटुंब खे आज़ादु कयो। इमाम हुसैन अलैहिस्सलाम जो ख़ानदान शाम खां करबला ऐं पोइ मदीने पहुतो। इमाम हुसैन अलैहिस्सलाम पंहिंजे नाने जो दीन बचाइण ख़ातिर जेका अज़ीम क़ुर्बानी ॾिनी आहे, उन जी यादि मल्हाइण लाइ इमाम हुसैन अलैहिस्सलाम जा अज़ादार हर साल 1 मुहर्रम खां सफ़र जी 20 तारीख़ यानी इमाम हुसैन अलैहिस्सलाम जे 40 ताईं मातम कंदा रहनि था ऐं मजलिसूं मुनक़िद करे करबला जे कीस ऐं किसे खे उजागर कंदा रहनि था। दीन क़ुरान बचे तेरा काबा बचा, ता क़यामत रहेगी अज़ां की सदा, मदरसा बन गई आज से करबला, हाय नाना मगर मेरा घर ना रहा, मेरा वादा हुआ पूरा, मैं के सिवा पर हूँ, मेरा वादा हुआ पूरा, नाना मेरा वादा हुआ पूरा। मातम दौरान शुहदाए करबला जी यादि में सीनाज़नी, ज़ंजीरुनि, तलवारुनि, गुर्ज़नि ऐं चाकुनि जो मातम कयो वञे थो, जॾहिं त उन खां अलावा टांडनि ते पिणु मातम कयो वेंदो आहे। ताज़िया, सेजूं, चूला, मेहंदी ऐं ज़ुल्जनाह जा मातमी जुलूस बरामद करे करबला जे शहीदनि सां मुहबत, इश्क ऐं अक़ीदत जो इज़हार कयो वञे थो। मेरे मौला मेरे आका ये तेरा हम न रुके, कितने तूफान भी हिला लाए मगर हम न रुके, ऐ आज़ादार ये मजलिस ये मुहर्रम न रुके, वक्त कितना ही बदल जाए ये मातम न रुके, ये शहीदों का है मातम बखुदा आम करे, क्या खबर तुम न रहो, क्या खबर तुम न रहो, क्या खबर हम न रहे, आओ एक काम करे करबला करे, आओ एक काम करे करबला करे, आओ एक काम करे करबला करे, आओ एक काम करे करबला करे। ऐं प्यासनि जी यादि मल्हाइण लाइ करबला जे शहीदनि जे नाले ते पाणी, शरबत ऐं खीर जूं सबीलूं लॻायूं वेंदियूं आहिनि, जॾहिं त नगर नयाज़ पिणु विरहायो वञे थो। काफ़िला रह गया एक दश्त बला में प्यासा,
जिनकी मीरास थी कौसर उन्हें पानी न मिला। ये सभी ने उन्हीं प्यासों से वफा है बखुदा, कोई प्यासा न रहे थी ये सकीना की दुआ, हर ज़मीं पर ये सकीना की दुआ हम करें। दुनिया में अॼु यज़ीद खे शिकस्त ॾियण लाइ हज़रत इमाम हुसैन अलैहिस्सलाम जो किरदार ऐं कुर्बानी हिकु अहिड़ो उत्साह आहे जंहिं वसीले हक़ जो अलम बुलंद करे ज़ालिमनि खे निस्त ऐं नाबूद करे सघे थो। झुकाना चाहा था जिस सर को शाम वालों ने, शिकस्त देखिए उस सर को खुद उठा के चले। हुसैन या हुसैन, हुसैन या हुसैन, ज़बा दर ज़बा बस ये पैगाम बढ़ता रहे, ज़बा दर ज़बा बस ये पैगाम बढ़ता रहे। सारी दुनिया हुसैन हुसैन करे, सारी दुनिया हुसैन हुसैन करे, सारी दुनिया हुसैन हुसैन करे। जिक्र मौला हुसैन करे, सारी दुनिया हुसैन हुसैन करे, सारी दुनिया हुसैन हुसैन करे। हुसैन 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 हुसैन। रंगो नस्लो ज़बां की कहाँ कैद है, रंगो नस्लो ज़बां की कहाँ कैद है, ना ही मजहब की कोई यहाँ कैद है, ना ही मजहब की कोई यहाँ कैद है। फर्श मजलिस पे किसकी ज़बां कैद है, फर्श मजलिस पे किसकी ज़बां कैद है, हर ज़बां ज़िक्र मौला हुसैन करे, सारी दुनिया हुसैन हुसैन करे, सारी दुनिया हुसैन हुसैन करे, सारी दुनिया हुसैन हुसैन करे। हर वलिया आज़ादारे इब्ने अली, हर वलिया आज़ादारे इब्ने अली, शम्स नूरानी लालण भिटाई बरी, शम्स नूरानी लालण भिटाई बरी। शाही हर्ष तेरा मौला शब्बीर जी, शाही हर्ष तेरा मौला शब्बीर जी, हर ज़बां ज़िक्र मौला हुसैन करे, सारी दुनिया हुसैन